जो तो सही नानी कुराड़ी वट पढ़ियो असां वरी अंग्रेजी तालीम लाइ सुठनि उस्तादनि जे लाइ मोकिलींदा आहियूं प्राइवेट स्कूलनि में कुरान पढ़ाइण लाइ सुठे कारी साहब वटि न सुठे उस्ताद वटि न बाबा नानी पोड़ी कुराड़ी फलाणे ॻोठ में पढ़ाईंदी आहे वरी उते पढ़ंदे अल्हम्दुलिल्लाह हे भी कारी साहब जो नगड़ियूं पढ़ियल आहिनि ऐं छोकिरो बि पढ़ियल आहे यकीनन कुरान पढ़ण में ॿुधण में मज़ो ऐं ज़ाइक़ो उस्ताद जी महिनत वारो ज़रूरु ज़ाहिर थी वियो। बहरहाल मां हज़रत सोनो हुसैन कुरान निंड में पढ़े मानन जो छो न परवानो थिया मुसलमानों मदीने के मीर जा दीवानो पाक नबी से मोहब्बत करण वारो उन हस्ती की केड़ी तारीफ बयान का जिनको नालो मोहम्मद अरबी हो साहब फरमाए त कुर्बान वना हिकड़े भेरे असा सोने नबी दिल पर नबी के डिठो से साईं मस्जिद नबवी में बाबड़ा पाण असा तको से संगन छोटा बाबड़ा पाण हिए जो तको त पिछले नबी की पुठी मुबारक दे इमाम हसन हुसैन भाई सवार सुभान अल्लाह लेकिन नानी जी पुठी जे सवार थे ये केड़ा निशान वाला मदीने जे मीर जा परवानो पाक नबी सा मोहब्बत करण वारो अजन सोहणन बच्चन की वाखाण तो कया दिल ठरे थी आने अली दे बचरन की तारीफ करण मा पंजो ईमान जो हिस्सो समझनो आ हो त मदीने के मीर के डाडा प्यारा हाथ जो रोण मोजो नबी बर्दाश्त न कंदो हो एकड़े फेरे सैयद जे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजी न्याणी फातिमा ज़हरा जे घर वटो गुजरा त मां फातिमा ज़हरा जे घर जे अंदर वया अरे हुजूर सही पंजी न्याणी जे घर में वींदा हा अम्मा साईं जिते भी बैठी होंदी तो उठी बटे कदम ना सुनी फरमाईंदी मरहबा मरहबा अबा तवा जे अचण ते तवा जी न्याणी के डाडी खुशी थी दिया और तेरे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में ये अम्मा जी जल ईंदी ही नबी जिते बैठा होगा तो उठी करे फरमाएगा मरहबा मरहबा ओ पुत्र न्याणी फातिमा तुझे अचण ते तुझे अब्बे के डाडी खुशी थी दिया केड़ी फातिमा ये फातिमा जला मुझे संग फरमाए फातिमा तो बिज़ातुम मिन्नी नबी तो फरमाए फातिमा तू तो मुझे जिगर जो टुकड़ो तू तो मुझे हाम जो टुकड़ो हुजूर के अम्मा फातिमा ॾाढी प्यारी हुई मदीने जे मीर बिठे मोहम्मद करीम के अम्मा फातिमा जा बचड़ा भी ॾाढा प्यारा ऐं उमूमन न्याणी जी औलाद भी ॾाढी प्यारी हुंदी आहे मां दुआ करण आयो अल्लाह ताला सभी मुसलमानन के नबी जे बच्चन सा मोहब्बत इश्क नसीब अता फरमाए मोजा दोस्तों मोजा प्यारा भाईरो साईं जो आया अम्मा जी ने फातिमा ज़हरा साईं परेशानी में गमगीन बैठी आ फरमाए पुत्र न्याणी शा मसलो आ अर्ज के मोजा बाबा जे सुबह का वठी शाम थी हुई आ भई मोजा शहजादा रात के रोजानो वींदा हा मोटींदा हा अना मोटिया न गणती में बैठी आ अलाई काडे हलिया वया सोनो फरमाए तो पुत्र फातिमा को फरमाए बाबा कुर्बान बना ये अबो हुजे ना तो गोली अचे ना फरमाए फातिमा गणती न करण जे करे हुसैन जो हसन जो अबो मौजूद ना है त नानो त मौजूद आ मां पाण गोली थो अचा साईं जन निता बोलण जे इरादे सा पुछंदा त वनन बाबा हेड़े आरे बारे सोना हसीन तवा के कुछ नजर आया एकड़ो रस्ते में धनार पियो थे बकरे सा चओ न सुभान अल्लाह साईं जन उनको पूछा कई तो जी चीख निकरी वई दाह निकरी पाक नबी कहते ओ सोहना एड़ा हसीन हा एड़ा सोहना मां जिंदगी में को निठा से बुख जे करे उन जो चेहरो घुमाण उन जे करे उन जा चप खुश्क होया साईं बाडे आया मां भी झंग में हूं भी झंग में मां वट खाधे पीते जो सामान न हो साईं मोजी खली खाली थी पानी भी कोन हो मुखे जो हिरे जो चाचा भूख लगी आ तो जल्दी दखाराए मां जुमान होजे तो सब कुछ कुर्बान जाओ ये सामान होजे तो बकरी को ही खाराया ना साईं मोट का शे झंग में कोन हुई ये जो चाचा मुखे उंग लगी आ पानी थी त प्यार साईं मोट का शे मौजूद न हुई मोट एकड़ो था मौजूद हो वटो मौजूद हो मां वनी करे बकरी जो खीर दुधम बकरी जो खीर भरे करे था वेठो आंदो मां पियन त पियो भरे ध्यान वरी पियन त पियो भरे ध्यान मां चमान बकरो पियो मां वटी खीर मौजूद
बुख उन्हें ने खीर सनायो मां पाण में पोते वनी गाला मोटी आया मशरू करे माडे आया मुके जो चाचा गाल बुधी थी तू असा के सुनाने न तो इने जो मुजो नालो हसन आ बे जो मुजो नालो हुसैन आ चाचा बुधाए बकरी बजू जेकन मजदूरी ते चारी दो मां जवान पुट तवा जो केड़ो वास्तो बजू हुजन या पराई हुजन माडे नो तमा खीर पियो मुके जे दादा तू असा के सुनानी दो नाही अबो असा जो अली थई नानो असा जो मोहम्मद अरबी थी असा के भूख मंजूर उन मंजूर पर मंजूर पर परायो बालो सा न खाईना ये पहजू थी असा के तुजो खीर हलाल आ ये पेजू थी असा भूख ते मरण मंजूर पर पेजो छोड़ो न असा वट त माशाअल्लाह दमा दम मस्त कलंदर हलाल भी अंदर हराम भी अंदर यतीम जो माल भी अंदर मर्द को खबर पवे आहे हम गलत गलवा मां दुआ करण आयो अल्लाह पराए हक का बचाए आमीन तो चो यतीम के माल को बचाए जुल्म के माल का बचाए अल्लाह हलिया हलाल नसीब करे ए हराम खाइंदे मरी में खुदा जो कसम खबर जहन्नम भी थोड़ी बहरहाल मुझो एडे मौजू नहीं मरी जिंदगी रही तो इंशाअल्लाह ताला बे मौके से जरूरी मौजू ते भी गालाएबो पर तवज्जो कयो मदीने के मीर मिठे मोहम्मद करीम के जो साईं खीर नवर तो मोटा है ना बुखायल बुनियाल साईं जुलिया गाल बुधी तो साईं ने अखड़न में गोड़ा तरी आया तो मुझा बच्चा भूख ते उन्नते फरमायो ए खबर किथे हुंदा उन धनार जो साईं ओए खजो दिसो था न इनी वणन नी शाम वेठा वेठा उते वेठा हुंदा या सुई पिया हुंदा हबीब किबरिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कने आया पंजन पंजन के सुते ॾिठो मुझो सोनो नबी हवा जो हली मिट्टी डोडा मीत गर्दो गुबार बिनन जे चेहरन ते मुझो हबीब सोनो नबी दिलबर नबी आमिना जो नाल यतीमन जो गमखार मिठे मोहम्मद करीम पंजी चादर मुबारक लाथी केड़ी चादर जो जिक्र रब कुरान में कदे फरमाया अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैल कुरान जा आशिक सुभान अल्लाह चवंदा जो क्या साहब आयो वधी के सियाणा सा मां असा भी आयो शक्कर वाला सियाणा पर ता असा को चढ़ेल आयो जो मुख पखो भी परे करे पघर वहे से मौलवी तपी ये कामा तो निभाए भी मुझा दोस्तों मुझा प्यारा भाइयों पाक नबी इमामुल अंबिया जा परमानो सोने नबी सा मोहब्बत करण वारो इमामुल अंबिया रईसुल अंबिया मथों पहली चादर मुबारक लाए पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चेहरन के साफ करे मथों भी ता फरमायो ओ पुटड़ा हसन ओ हुसैन इनन की निंद्रा इनन से जाग थी व मथे तके चमनता जी नाना की आया हो मथों सलाम भी डारा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने जाग थी मुझो महबूब तो फरमाए बचड़ो हेडे की आयो झंग में अम्मा तवा जला परेशान आ इनन जी अखिन में पानी वही रोई चमनता नाना रोजानो रांद जे इरादे सां वींदा से रांद करे मोटी ईंदा से अॼु कुझु पंध भी सरस करे वियासीं नाना थक भी ॾाढो थियो भुख लगी मुंझ लगी जान में ताक़त न हुई लेटियासीं त लेटण में निंड पाण करीम ने फरमायो अल्लाह मुझे पंधो न हो जो मुंहिंजा बच्चा थकल आहिनि जे ख़बर हुजे हा त को सारी जो इंतजाम जरूर करे अचां हा अड़ा शाहजादा दा चवण नाना जे सवारी कोने त पंध हलण जे ला भी तैयार आहे साईं फरमाए हलो भला एकड़ी आंगुर को हसन से पकड़ियो बे पासे जो हुसैन पकड़ियो विच में मदीने जो मीरा शान मंजर सुभान अल्लाह ढरिया हैदर जा मुरीदन जा चप चरण पाकिल दा यार काने यार हुसैन सामो जो वास्तो नाए मां भी हुसैन जो दीवानो हां हसन जो परवानो हां मुसलमानों कलमे वारो दुनिया तो के लेबल हणंदी आ के जो बंदी है मुवैदे वहाबी अली के को न मनीदा है अली के बच्चन के को न मनीदा है मां चवा तो जो इलन के न मने तो लख लाख तो हुदन जो असा जो सा ॾाढो प्यार कई शाहजादा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हथ मुबारक के होड़ो पकड़ी तो हले होड़ो होड़ो पकड़ी हले साईं बटरे कदम हलिया साईं दिल झले न सगया हेठ वेही गया
वेठा हेडो हसन से बांग के लोडे हेडो हुसैन से लोडे अजो फिरी आया कि नाना अगोड़े त चो पिया तो सवारी हो जा तव्हां के खणी हलां हा नाना हाणे पक पई तव्हां पाण थकिजी पियो जो हेठ वेही रहिया हो तव्हां के सवारी जी ज़रूरत आहे साईं फरमाए बचड़ो तव्हां जो नानो थकियो नाहे पर नाने जी दिल बर्दाश्त न थी के त मुंहिंजा बच्चा कीअं पंध हलनि हाणे हिकिड़े कुल्हे ते हसन चढ़े त ॿिए कुल्हे ते हुसैन चढ़े नाने वटि सवारी कोन्हे त नानो सवारी बणजी वेठो आहे ॿई शहज़ादा मुंहिंजे कुल्हनि ते वेहनि चओ न सुभान अल्लाह हिकिड़े कुल्हे ते हसन साईं आहे त ॿिए कुल्हे ते हुसैन पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलन था हेॾो हसन साईं नाने जे चेहरे जे तके मुर्के थो हेॾो हुसैन थो मुर्के साईं फरमाए बचो शाहे हसन तो फरमाए नाना सवारी त भॼंदी आहे तव्हां भॼो कोन था तव्हां त आस्ते था हलो पाण करीमन फरमाए बचड़ो जे सवारी भॼंदी आहे त नानो बि भॼंदो वरी हुसैन साईं मुर्गी तो चवे नाना सवारी खे मुहार हूंदी आहे तव्हां खे मुहार त कान्हे साईं फरमाए बचड़ो नाने खे मुहार कोन्हे त नाने जा वार मुबारक हाज़िर ॾिसण वारनि जो ॾिठो पियो उन्हनि जूं रड़ूं निकिरी वियूं बाहूं निकिरी वियूं चीखा निकिरी वियूं त वाह हसन वाह हुसैन अहिड़ी न सवारी अचे थो अहिड़ी सवारी दुनिया में कंहिंखे न मिली न मिलंदी पर साईं मुर्गी फरमायो ॾिसण वारो सवारी त शान वारी आहे पर भई सवार बि वॾे शान वारा आहिनि मुंहिंजी नकड़ी न्याणी फातिमा जा बच्चा हिन मां मुहम्मद खे ॾाढा प्यारा आहिनि एडा हुजूर साईं जे प्यारा हा इन्हीं शहजादनि खे भुख लॻंदी ही नबी से पंहिंजी ज़ुबान मुबारक उन्हनि जे वात में विझंदो चूसींदा भुख लॻंदी ही नाने जी ज़ुबान खे चूसे नानो उन्हनि जी ज़ुबान खे चूसे एडा हसीन एडा सोहणा जेके हुजूर जी झोलीअ में सुम्हनि हुजूर जे सीने ते निंड करनि तूं मां उन्हनि जी तारीफ़ न कयूं पोइ अहेफ़ हुजे उन्हनि मुस्लमाननि ते जेके नबी जे बचनि जी तारीफ़ न करनि ये तो मुहर्रम जो महीनो आ अल्लाह जे कुरान जे साम्हूं चवां थो असां त जो बंदी 12 महीना इन जी तारीफ़ कंदा असां त 12 महीना के 10 जी तारीफ़ करें पर जो बंदी 12 महीना इन जी तारीफ़ कंदो आहे छो त उन्हनि जे सीने में कुरान मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो सोने नबी सां मोहब्बत करण वारो सोने अली वारो कुरान सां वट जुबानी अली जो आशिक तो सदाए जुबानी हैदर जो मुरीद तो सदाए जुबानी हुसैन जो आशिक तो सदाए जुबानी आशिक न थी दिली परवानो थी जे सोने अली के कुरान सां एडी मोहब्बत घोड़े ते चढ़े सवारी ते चढ़े तो कुरान पढ़ना शुरू करे चओ न सुभान अल्लाह असा के गाड़ी में वेहूं ड्राइवर जेकॾहिं का टेप रिकॉर्ड में का शइ न हलाए तोखे मज़ो न ईंदो बाबा गाड़ी ख़ुशी लॻे कुझु हलाए पाक अली मुर्तज़ा जॾहिं घोड़े ते चढ़े त शुरू थो करे आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब सोने अली जो सफर शुरू कुरान की तिलावत जारी सफर शुरू कुरान पढ़ंदो थो वधे कड़ी थो पढ़े वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा बारो अली जो सफर शुरू पर कुरान की तिलावत लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर पाक अली जो सफर शुरू पर कुरान की तिलावत जारी पढ़दो तो वदे कड़ी थो पढ़े तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर मुझे मुर्शिद अली जो सफर तो हले पर कुरान की तिलावत जारी आ पाक अली जो सफर पूरो तो थे घोड़े तो लहण की तैयारी आ केड़ा जुमला जारी है पढ़ता कुल आऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास
अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। मां तव्हां खां पुछां थो कि जॾहिं मुंहिंजो सोनो अली घोड़े ते चढ़ियो त काओ सिपारो पहिरियों लथो त ऐं पोइ मां इन्हीअ जो छो न मुरीद थिया जो सफ़र करे घोड़े ते चढ़े त पहिरियों सिपारो छो लहे त क़ुरान जो ख़त्म पूरो पोइ अलीअ जा छो न असां मुरीद जे अलीअ जे घराणे सां छो न असां मुहबत कयूं जंहिंजो ताल्लुक़ क़ुरान सां आहे। मुस्लमानों कलमे वारो ज़िंदगी ते को भरवसो कोन्हे माण्हू पाक अलीअ जी तारीफ़ कयूं ख़ुदा जो कसम ज़िंदगी पूरी थी वेंदी पर अलीअ जी तारीफ़ न खुटंदी। जो असां अलीअ जा दीवाना हूं असां सभिनी खे मञी विया हूं चइनि यारनि जा त नौकर हूं पर पंजनि तननि जा बि ग़ुलाम आहियूं। अबू बकर साईं बि असांजे सिर जो साईं आहे। सहणो उमर भी असांजे सिर जो साईं जंहिंजी पहिरीं मुहर्रम ते शहादत थी आहे। हज़रत उमर जी शहादत कई तारीख़ ते मुसलमाननि जो इस्लामी साल जो पहिरियों महीनो मुहर्रम इस्लामी मुहर्रम आहे। अंग्रेजी पहिरियों महीनो जनवरी ऐं दिसंबर आख़िरी साल जो महीनो पर मुसलमाननि जो इस्लामी साल जो पहिरियों महीनो मुहर्रम ऐं आख़िरी ज़ुल्हज भी कुर्बानी आ मुहर्रम में भी कुर्बानी आ। मालूम थियो तो सतपुड़ी के जोखे के गोठ जा मुसलमानों दीन आयो ही जो कुर्बानी ज़ुल्हज ते हज़रत इब्राहिम जे बकरे की कुर्बानी अरणी ज़ुल्हज ते उन जवान जी कुर्बानी चओ न सुभान अल्लाह। जंहिंखे मिठड़े नबी बनियाणियूं ॾिनियूं नालो त ॿुधायो याद ई नाहे। अबे पासे वारा सब होशियार पर सजे वारा कुछ नापाक कोन्ह। अल्लाह ओ हज़रत उस्मान चओ न सुभान अल्लाह। पाक नबी जंहिंखे हिकिड़ी न्याणी ॾिनी उहा दुनिया में वई त ॿी ॾिनो भी दुनिया में वई त हज़रत उस्मान जे अखियुनि मां लुड़क जारी गमगीन मुहियो वेठो हो। साईं फरमायो उस्मान शाहे ए सोना अॻे तव्हां जो न्याणो सरबो हाणे न्याणे वारो लिस्ट तो नालो ॾही वियो। मुंहिंजे साईं फरमायो उस्मान तूं मूंखे ॾाढो प्यारो आहे ये रब से मूंखे वारे वारे ते न्याणो ॾींदो वञे मां मुहम्मद तोखे परणाईंदो वञा। हज़रत उस्मान जंहिंजी अरणी ज़ुल्हज ते शहादत थी पर क़ुरान जी तिलावत सदके वञा हज़रत उस्मान के नाले तां चओ न सुभान अल्लाह। सखी भी सखी हो हिकिड़े भेरे मदीने जो मीर मुंहिंजो सहणो नबी दिलबर नबी मस्जिद नबी में बैठो हो सहाबा भी मौजूद ये तव्हां असांजे मस्जिद शरीफ में वेठा हूं सहाबा मौजूद मदीने जो मीर मौजूद। मस्जिद नबी उन ज़माने में नगरी भी ही त कच्ची भी ही साईं उन मस्जिद नबी में ऐलान कयो जेकॾहिं मस्जिद नबी खे वधाइजे मस्जिद नबी खे वॾो कजे मस्जिद नबी जी तोसी कजे पर हुजे को जवान जेको प्लाट ख़रीद करे जेको प्लाट ख़रीद करे ॾे सदके वञा मां हज़रत उस्मान जे नाले तां असां त मशवरा कंदा हूं न हज़रत उस्मान खे को पुछियो ई कोन तकड़ में वञी प्लाट ख़रीद करे लिखत वठी हुजूर से ॾिया। सतपुड़ी जा मुसलमानों मदीने के अमीर के जैसे मां लिखत खड़ी आयो संजन केॾा न ख़ुशि थिया हूंदा। अॼु असांजे मौलवी खे को मस्जिद जो प्लाट वठी ॾे मदरसे जो प्लाट वठी ॾे दुआ घुरजो रब जन्नत ॾेई। उते मदीने जे अमीर केॾी न ख़ुशी कई हूंदी उते मुंहिंजे सोणे हबीब हथरा मथे खणी फरमाए अल्लाह मां उस्मान को राज़ी आहियां तूं बि मुंहिंजे उस्मान को राज़ी थी वञ। फरमाए उस्मान को अहिड़ो अमल कोन्हे जेको तोखे जन्नत वञण को रोके तूं जन्नतियां तूं जन्नतियां तूं जन्नतियां। सतपुड़ी जा मुसलमानों अॼु हज़रत उस्मान दुनिया में कोन्हे पर ख़ुदा जो कसम मस्जिद नबी मौजूद आहे। यसी ते मस्जिद नबी रहंदी हज़रत उस्मान के नाले ते सवाब लिखबो रहंदो। जे ॻोठ जी मस्जिद आहे कंहिं जवान प्लाट वठी ॾिनो हूंदो कि जीअरो आहे बि रहमत पर जे क़बर में आहे बि रहमत जी बरसात। मस्जिद ठाहे वियो मरी वियो क़बर में क़बर ते बि रहमत अथसि।
मां दुआ करण आयो अल्लाह ताला सभी मुसलमानन के मस्जिदन सा मोहब्बत नसीब करे आमीन दीनी मदरसन सा मोहब्बत नसीब अता फरमाए। वो हजरत उस्मान एकड़े फेरे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी मस्जिद नबवी बैठा मदीने के अंदर पानी बाड़ो हो मिठो पानी न हो मिठो पानी भी अल्लाह दी नेमत मिठो पानी जो कदर उन्हनि खां पुछा कयो जिन वटि कोन्हे समझो था कि न अल्लाह जी मेहरबानी सां तव्हां वटि मिठा जर जा नलका लॻा पिया आहिनि हाणे जो माशाअल्लाह थधो पाणी असांजे सखर में अचो जेॾो सखर गरम वरी पाणी बि वरी हेठो वारो दरिया वारो उहो बि गरम चढ़ जो करायो कारी साहब त लिंग ठरी विया पर विहारे वरी किसर बि कढी साॻियो हाल उहो ई सखर जो बहरहाल पानी भी अल्लाह की नेमत आ पर जे रब साईं इन नेमत जो कदर नथा कयो जे पुछण ते अचे हिक गिलास की कीमत घुरई वो भी गिलास खाली पियो माशाअल्लाह घुरण ते अचे जे हिन गिलास की कीमत वठे न हिन जी भी कीमत अदा नथा करे ए अल्लाह जा एहसान तो थोड़ा मदीने के अंदर बाड़ो पानी हो मिठो पानी हिकड़ो खूह हुयो जो कोई यहूदी के कब्जे में हो वो पैसन सा विकणंदो हाणे त असां वटि पानी की कीमत ही कान्हे वड़ा मानो पैसन वालों पानी पींदा आहिनि से मिनरल वाटर ला हे आ हिया हुआ पर अल्लाह जी मेहरबानी सां जर के नलकन में रब इन मिनरल वाटर का वधीक पावर पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त मदीने के अंदर औरतूं वेंदियूं आहिनि पानी भरण वीचारनि खे तकलीफ़ आहे यहूदी पैसनि सां ॾिए थो परे परे जा माण्हू तकलीफ़ुनि सां था वञनि ऐं मुसलमाननि को डबल पैसा वठंदो हो पंहिंजनि को थोरा वठंदो हो मुझे सोने हबीब नबियन के नबी उते भी ऐलान जो फरमाए आहे को जवान जो को यो खून खरीद करे मुसलमान लाए सौदारी करे मां क़यामत में रब को बदले में जन्नत वठी दीनो मां वो ही हजरत उस्मान भगो वली यहूदी के चे खून विकण में यहूदी तो से मान विकण तो हजरत उस्मान में के लालच ॾिनो तो बदले में जन्नत जो ऐलान हो ना अल्लाह तो हजरत उस्मान के लालच ॾिनो जेतिरा पैसा वठे मसलन एकड़ी शइ हुजे 100 रुपए जी उनके 5000 माण्हू ॾे 100 ते 5000 ॾींदो या न ॾींदो न था ॻाल्हायो हज़रत उस्मान बहरहाल केतिरी भी क़ीमत उनके तय करे जे ठीकु आहे विकिणंदुमि पर जे सॼो न विकिणंदुमि अधु विकिणंदुमि हज़रत उस्मान जो ठीकु आहे अधु जी रक़म ॾेई क़ीमत तय करे तो हज़रत उस्मान से तुसाणे पाणी विकिणूं कीअं विकिणूं उन यहूदी जो से हिकड़े दी तहां विकणो त ॿिए ॾींहुं मां विकणा चवंदो सुभान अल्लाह यहूदी त विकियो पैसनि सां पर जॾहिं हज़रत उस्मान जो वारो आयो चवंदो सुभान अल्लाह सहाबा सखी हा तो नबी जो घराणो भी सखी हो चवंदो सुभान हज़रत उस्मान से ऐलान कयो मदीने वारो अॼु मुंहिंजे वारे में पाणी मुफ्ता पंहिंजा त भरनि पर परावा भी अगावट काड़ी नेमत अची तो न देखो पंहिंजा भरनि ॻोठ वारा सतपुड़ी वारा ॿिया वरी होॾो वारा छो या हज़रत उस्मान से पंहिंजा त भरनि पर यहूदी भी भरे वञे ऐं मुफ़्त वारी शइ मां सम्झां थो तव्हांखे वधीक वणंदी हूंदी न असांखे न वणंदी आहे पैसनि वारी शइ माण्हू ओतिरी वठंदो वरी सुभाणे अलाह ॾींदो वठंदुमि मुफ़्त वारी आहे हर हिकु भुॻा नौजवान नंढा वॾा बाल्टियूं डबला भरे अची गॾु कयो त ॿिए ॾींहुं यहूदी जो वारो आहे बाबा उहो त पैसा वठंदो गॾु कयो पानी गॾु करे छॾियो ॿियो ॾिहाड़ो थियो यहूदी जो सॼो ॾींहुं चप चटींदो रहियो को माण्हू न ॾींदा सॼो ॾींहुं वेठो रहियो वरी हज़रत उस्मान जे वारे में माण्हू भरे विया बहरहाल हलंदो रहियो यहूदी तंग थी वियो हिकिड़ो माण्हू दुकान जो खोले त साईं निज़ामुद्दीन चवे बाबा हे वाणियो थी वियो आहे हे अहिड़ो आहे बेदीन आहे कादियानी थी वियो आहे बेदीन बि थींदा आहिनि माण्हू को उहो माण्हू उन खां सौदो न वठंदा बाबा गैर मुस्लिम आहे हिंदू आहे अहिड़ो आहे हिन ॾे छो वञूं हाणे माण्हू गिराकी न पिया कनि ऐलान बि कोन हो बहरहाल गिराकी न पिया यहूदी वेही बेज़ार थी वियो हिकिड़ो दुकान खोले माण्हू न कनि तंगी थी वई बेज़ार थी हज़रत उस्मान ॾे आयो जंहिंसां मां बकाया को बि विकण थो घुरां हज़रत उस्मान मूंखे खपे ई जंहिंसां महिरबानी कर जेके पैसा अॻे ॾिना ही ओतिरा ॾे त सॼो ॾियां कमु त थिए पियो न हज़रत उस्मान फरमाए न खपे जंहिंसां महिरबानी कर जेतिरा फिलाणो बाबा जाइ खपाए वियो बनी खपाए वियो मुठ भॻड़नि में सम्झो था की न बेज़ार थी तो हज़रत उस्मान के थोरनि पैसनि में वो खूह खपाए ॾिनई ऐं लिखत वठी हज़रत उस्मान मदीने वारे साईं ॾे आयो साईं ॾिसी केॾा न होशियार हूंदा चओ न सुभाणे
पाक नबी उते भी हकड़ा मथे खणी फरमायो उस्मान को एड़ो अमल कोने जो तो के जन्नत वजण को रोके तो जन्नतियां तू जन्नतियां तू जन्नतियां साहबा सभई जन्नती हैं चौल सुभान अल्लाह और जे साहबा जी अजमत दे गालाया तो मिठे मोहम्मद के दीन ते केडी मेहनत कुर्बानी हुई तो सिद्दीक भी तो सिद्दीक ना चौल सुभान अल्लाह ये अबू बकर सिद्दीक सजो घर मिठे मोहम्मद के कदमन में लुटायो हो मदीने के वीर जा दीवानो पाक नबी जा परवानो हजरत उस्मान की शहादत मुझे अर्ज करण जो मकसद ही हुआ तो कुरान पढ़ दे शहादत मिलस तो कलिया दुआ घुरी तरफ मुझे शहादत दे तो कुरान पढ़ दे शहादत दे वो हजरत उस्मान ही लफ्ज में पढ़े फसयकफीकहुमुल्लाह व हुवस समीउल अलीम सदकुड़ी जा मुसलमानो जालिमन अची हजरत उस्मान दे वार जो खून जा कतरा हजरत उस्मान जा कुरान मजीद मथों किया अल्फाजन ते किया अज भी वो अजायब घर के अंदर के मुल्क के अंदर यो कुरान मजीद रखला है खुदा जो कसम क़यामत जो जहाड़ो थी जो कहीं शहादत की गवाही केड़ी जाए केड़ी शेरी जी पर वो हजरत उस्मान मजलूम आ जी शहादत की गवाही अल्लाह जो कुरान हजरत उस्मान की शहादत करनी जुलहज किया वरी पहरी मुहर्रम ते उन जी शहादत के जला मदीने जमीर रब को दुआओं भरी वो सोहरो उमर चौन सुभान अल्लाह चौ उमर चौ मां खुदा जो कसम खणी नाराज न थी जो जे नाराज थी तो तवा जे गोठ में मुजी बनी कोनी ईयर खड़ी वरी न थो पर हक जो कलमो बुधायो तो वनाम वो उमर एक फेरे मदीने के मीर की खिदमत में आयो अर्ज करे तो मुजा सोना मुजी दिल बर्दाश्त न थी करे और जो बेपर्दा भ्रमण थियो हडो काफर भी भ्रमण था मुसलमान जो न्याणियों भी भ्रमण थियो महबूब जकर और तो के पर्दो कराए जे पान खरी मन फरमाए उमर आप जी मर्जी हलाई नो ना मथो को आर्डर ना आयो उमर तो चले किबला माता आर्डर की गाल न के तम माता मशहूर नो थम अना सोनो उमर मशहूर नहीं बस बीठो तो जिब्रील बिठे मोहम्मद की खिदमत में कुरान पढ़ी उमर वारो मशहूर अरशद रब के वणी वासे और के पर्दो मां दावा सा चवा तो खुदा जो कसम जेके उमर को फिरया है अल्लाह उन जे घरन में गैरत का जनाजा कढी छे उन जो औरतों जो के बाजारन में जुलूसन में बेपर्दा नजर या असा जी अमड़ भेण न्याणी जगह पे पर्दा बाजारन में रुले थी मां तमा का पूछा तो क्या या न्याणी सा हुजूर की न्याणी फातिमा सा गड जन्नत में वेंदी कुछ ता भी फैसलो कयो ना इंदी नबी जी न्याणी जगह अली जी रानी या इमाम हसन हुसैन जी अम्मा एक मेरे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सफर में वणन क्या अम्मा फातिमा भी हुई मुझो सोनो अली भी हो अगमे अलीउल मर्तजा शेर खुदा अम्मा फातिमा जगे होयो अम्मा पुठियो हुई अगमे मुझो सोनो नबी हो एतरे अम्मा फातिमा तो ज़ारा साण सोने अली के हथ ते हथ रखी फरमाए अली ओ जर्दी खबे अगमे बाबो हुजे बाबे जे पुठियो तमा जो मां तमा जे पयो जा पर जमा फातिमा माजी दिल थी घुरे ओ मोजा शोर अली ओ मोजा मुरसली मुजी दिल घुरे थी अगमे मुजो अब्बो हुजे कुर्बान वना ओ सोनाली पुठो तो हुजे माजी मुजी दिल थी घुरे अगमे अब्बो हुजे मां अब्बे के पोयो हुजा तो मुझे पुठो हल ते फातिमा ये छो जे अली नाराज न थीदा इनी जे करे मां तो के चवा थी अगमे बाबो हुजे मां बाबे जे पुठिया हुजा पुठियो तू मुझे हल अबो मोहम्मद जाते पैर रखे मां अब्बे जे पैरन जे मथो पैर रखंदी वना ओ अली पुठियो तू अचे मुझे पैरन जे मथो पैर रखंदो वनी दुनिया वारन के मुझे पैरन जो निशान भी न मिले त केर हितो गुजरी वियो ये नबी जी न्याणी है वरी सुख काउंटर हणी रो किची में बाजारन में दुरुसन में बाजारन में घटक में रुलंदी वतन शाही नबी जी न्याणी फातिमा तो ज़हरा सा गडे जन्नत वेंदी कुछ ॻाल्हायो दुआ क्या तो अल्लाह ताला साजी हमने न्याणी के पर्दे जी तौफीक दे आमीन तक वा फातिमा ज़हरा सोने अली जी न्याणी अल कुर्बान वना सोने नबी जी न्याणी अली जी रानी इमाम हसन हुसैन जी अम्मा पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की प्यारी न्याणी सोनो अली भी बैठो आ फरमाए अली फरमाए जी फातिमा फरमाए वसीयत थी के अली जने मां दुनिया में मुजो लाडाणो थी वने मुझे जनाजे के राज जो खणजो फातिमा ये छो राज जो छो फरमाए इनी जे करे तवा दी जिंदगी में मुजी चादर दे के जी नजर न पया मां फातिमा थी तवा
मां दुनिया के छड़न वक्त भी मुझे खफन ते कंजी दीद न पवे मुझे जनाजे ते कंजी नजर न पवे मत को चवे त नबी जी न्याणी जो हेडो कद हेडी बाडी ही क्या मगेड़ी मां अम्बे मोहम्मद अरबी जे सामो केड़ो चेहरो खड़ी सगनम ओ सतपुड़ी नवाब शाह वारो नबी सा जी न्याणी सा केर मुकाबलो करे पर्दे में बचे मोहम्मद की न्याणी से केर मुकाबलो करे कुर्बान वजा अम्मा फातिमा ज़हरा दी फरमाए अली ए नंबर ते कुर्बान वजा मुझे जनाजे में धारिया मानू शरीक न थन पैदा शरीक चन हुकुमा का जनाजन में शरीक जो एड़ा जनाजा होगा जेके नेकन जा जनाजा होगा बख्शल जनाजा होगा उन के जनाजे पढ़न सा मैयत के फायदो न पर पढ़न वारन के त थींदो जे फातिमा ब्या छो न शरीक चन फरमाए न अली मुझो अर्जात धारा ना तन मत को चवे त नबी जी न्याणी जो हेडो कद हेडी बाडी ही जनाजो भी रात जो अंधारी में खड़जो वा हुजूर की न्याणी जो दुनिया में वने थी मां तमाम सत परिवार का बचा दो क्या शान गुजरती होंदी उन घराने जे मथो साहबा जी अखर मां गोड़ा थमा हुजूर की न्याणी जो जनाजो कब्रिस्तान ते पहुंचवा साहबी अबू जर गफारी दुकंदो ड्रोणंदो भजंदो हकला दींदो तो जे तेरा के नबी जी न्याणी के कब्र में लाए दो चसी ते मां पहुंचा अबू जर फरमाए तो मां दुकंदो ड्रोणंदो अची कब्र में सुनी पे मुस्लती पे सजे पासे भी कब्र के चंबो हणी खबे भी चंबो हणी अया को चंबो हणी के सो कब्रा उत बेखबरी में मानो या हड्डा भी भनी छड़ी दिया खफन चकना चूर करे छड़ी दिया खल उड़े छड़ी दिया ए मामूली मानो जी न्याणी नथी के वली जी न्याणी नथी के सहाबी जी न्याणी नथी के बे नबी जी न्याणी नथी ए पाक मोहम्मद करीम जी आखिरी दादी न्याणी हुसैन जी अम्मा फातिमा ज़हरा जी को ख्याल बयान बड़ीदा मुसलमानो अते तो कब्र मो आयो अबू जर के धमकी न दे मैं हसब नसब की जान आया मां लेकिन जी जाया मुझे खुदा जन पानी में केड़ियो खूबियों केड़ियो जे क्यों केड़ा अमल है मुसलमानो नबी जी न्याणी आ भी कब्र में अमलन जी पुछाए इनी जे करे कुछ शानो सी अमल सोना कर ओ मोजी अमर भेण न्याणी आखिर मौत दी तो आखिर कब्र में भी ने कब्र जी कुछ जारी कर एक न एक तो के कब्र में अकेलो रहणो थी मैं तो आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का है पल की खबर नहीं हुस्न फानी की सजावट पर अगर तू जाएगा आलम फानी से धोखा खाएगा ये तो मुन्नकिश सांप है डस जाएगा रहना गाफिल फिर वहां पछताएगा एक दिन मरना है आखिर मौत है 2 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है ये तो कब्र रोज करती है पुकार मुझ में कीड़े मकोड़े हैं बेशुमार ये तो कर ले तो रब की रहमत है बड़ी मत जिंदगी की आखिरी रात न हो गई मत जिंदगी जो आखिरी जहां रह गई मौत जी जारी कर अदे त बंगलो ठायो अदे त बनी ठाही सजी जिंदगी मां दे गुजारी न मुदा दोस्त पतो ना हो तो मौत जियो कब्र जो मेहमान बन जियो एकनी असा के मौत करवा कुरान तो फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका जुल जलाली वल इकराम अब तो फरमाए हर शे फना थी हमेशा रहने वाली जात रहदी त अल्लाह दी रह अब काने वे अब्बा दादा परदादा घर दादा नर दादा परदादा सब कब्र में सुता है असा के भी नहीं सुमणो असा जे सक्कर के शहर में असा के बड़ो दोस्त हो मोके जे मौलाना सोलर प्लांट भी हणायो तो गर्मी के दिसणो ना है सुकूना बंगलो ठही रो पर यार जे मथो मौत पर हकवा कदे तो शाह लतीफ हटाई घोट रहमतुल्लाह ने छाथो करे मारो तो के तो मैं वहाबी थी न वलियन के मनन न पीरन के मनन न सैयदन के मनन न खुदा जो कसम न पीरन सैयदन जो किए न गुलाम चा के नरसा के सिधी राह ते पहरायो देखो पखिन पोखी पोक चलो न सुभान अल्लाह पखिन पोखी पोक पर प्राण हुआ परदेसी लगी अहड़ी हीर जो पखी पकल पोख छड़े हलिया वया हे तो कोढ़ो थियो न सिज धूनी थी न जमीन कनिय ते खणी बिज हारी दड़ हारी भी हलिया वया हे तो सुता उठी जाग निंड न कजे एतरी मत सुल्तानी सुहाग निंड कजे न मिले अरे शाह साहब फरमाए तो शाखों
वाली तू छो छो मिली बेन जो वठ कजक करीम जी जग जो वाली जो हाणे सुठो हूंदो सो जग इश्क अलाह रखंदो हथ त मथे खणो मां पक सम्झा पघर मोजा निकता आहिनि हथ तव्हांजा लाइ छो टेड़ा आहिनि चओ इंशाअल्लाह रब करीम खे राज़ी कबो चओ तो असां हैदरी चओ असां हुसैनी आहियूं मां साॻे मौजू ते वापसि थो अचां त वॾो को मुस्लमानो कलमे वारो जंहिंजी अमड़ फातिमा हुई अबू अली हुयुसि नालो मुहम्मद हुयुसि उहो केॾो न हुसैन शान वारो साहब फरमान मदीने जे मीर हुजूर संगी सिक लगंदी ही असा बिनी जन्नती कुलन के घुराए करे कुलो कुलो ले करे ही कुछ भी अदा से असन संग चेहरे ने तक्यो नालो मोहम्मद याद के सिक लहे सेने मुबारक को मथे हसन के चेहरे ने तक्यो जणो सहणो साईं पार बीठो आ सीने मुबारक को हेठ हुसैन ने तक्यो घुमण इए केड़ो नालो मोहम्मद तो घुमे मां सबके वणाइलन जवानन के नालन दा खुदा जो कसम जो वडे शान वारा है तो असां अहल बैत जा हुबदार आहियूं चओ त सही न असां हैदर जा मुरीद हूं असां हुसैन जा कोई लॻो हुसैन वारो क़ुरान असां वटा अली वारो क़ुरान असां वटा दात जो सियाणो थी हक़ीक़ी अली जो दीवानो थी हक़ीक़ी अली जो मुरीद थी त बेड़ाई पार थी वञनि असां अली जे नक्शे कदम ते हलंदा हूं अली जी चेहरे ते पाक नबी जी सुन्नत ॾाढी हुई अबा हुई नथा ॻाल्हायो सोने हसन हुसैन खे ॾाढी कुझु ॻाल्हायो न यार पटको मुबारक सीने में कुरान हो अब्बे के सीने में कुरान तो बच्चन के सीनन में कुरान पर मिठड़ी अम्मड़ के सीने में भी कुरान पर कदे हसन हुसैन जो पीघो लुटाए तो कुरान थी पढ़े अटो गए तो पढ़े थी यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन मानी पचाए पढ़े थी अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान भूलो झुलाए की रब जो कुरान जारी आ पढ़ण मां सदके वजाइनन जवानन के नालन तो खुदा जो कसम वडे शान वारा हा साडो फरमान त हिकड़े भेरे जो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मदीने की बाजार में चल गया संगन जो तकन तकड़ो मासूम मार के मथे जो टोपी न हुई पैरन में जुती न हुई जान मिट्टी सा भरी पया खुदाबल अंबिया छोकरे के मिट्टी में भरे लिठो तो संगन तकर में के खड़ी करे भाकुर में खयो साडो फरमान त असा हैरान थी यासे असा के अल्लाह जा रसूल जो छोकरो आके जो पुत्रा के तमा सीने से लगायो आ असा जिंदगी में के दिठो ही नाए और करीब फरमाए बचड़ो मां भी न तो सुनाया सही को छो खयो थव पर मैं हिकड़े भेरे मां छोकरे के दिठो मुझे नड़े हुसैन सा रांद जो के दी मां मोहम्मद की दिल भरी के जो मुझे बच्चे हुसैन सा प्यारा है थोड़ी बच्चो भी मां मोहम्मद की झोली जो प्यार वठे जेके नबी जे बचन सा प्यार करें हुजूर उनन सा प्यार कंदा हा छो न असां भी इनन सा मोहब्बत कयो तो असां इनन सा मोहब्बत उखड़ पंहिंजो ईमान जो हिस्सो समझंदा असां जी तो उनन सा मोहब्बत उनन सा प्यार तवज्जो कयो अञा त मां सीरत हुसैन ते हलां थो खुदा जो कसम जे पाक नबी जे बच्चे जी तारीफ कंदो रहा जिंदगी पूरी थींदी पर तारीफ न खुटंदी मां थकी पवंदो मुंहिंजो इल्म पूरो थी वेंदो पर शहजादनि जी तारीफ मदीने जा मीर इमाम लंबिया एक बेरे पंहिंजी न्याणी जे घर कर निकता पिया संजन के चादर मुबारक वेड़न केड़ी चादर जे चादर की तारीफ रब करीम कुरान में कदे फरमायो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अविल कुस्मिहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला सारा फरमाए तो साथ क्यों से हुजूर से की चादर भी नहीं पासन नो हिले पई असा समझो से नबी जी चादर में का से खयला गलाल तो फरमाए मत तकड़ो हुजूर से जे कोयो आए नबी से मस्जिद नबी जे मिंबर ते बैठा से जी चादर भी नहीं पासन नो खुली वई गलाल फरमाए तो कसम अल्लाह जो अखिन सा देखो सजे पासे नो हसन से भाकुर पाते बैठो त खबे पासे नो हुसैन के नामे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भागो में रहन ये केना में शान वाला बार हाल में पहले मौजू के निपटाने की कोशिश तो क्या
उन करबला वारे जवानन जी शावा खण जा इन 10 मुहर्रम की तारीख ते जे मुझे मुर्शिद हुसैन जे पाक अली जे बचड़े पैदा मासूम करबला में कुहाया सब्र जी लोलियों भी नहीं चौन सुभान कुरान फरमाते या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। कुरान तो फरमाए ईमान वारो दुख चवन दुखन जा पहाड़ मथो किरनो बेसब्री न कजो सब्र नमाज सा मथो बदल वो हुसैन करबला में सब्र क्यों या बेसब्री ॻाल्हायो असांजे हुसैन सब्र क्यों मुझे मुर्शिद हुसैन करबला के मैदान में वावेला न कई पिटको मातम न क्यों जो सब्र क्यों असा उन हुसैन जा शो न मुरीद थियो। कुरान फरमाए तो कि अल्लाह जी राह में कत्ल थी विया आहिनि मुमल नाहिन जिंदा आहिनि जीअर आहिनि से को पुछन था जीअर आहिनि तो नवाब शाह में नजर न आया लाठी स्टाफ ते नजर न आया सकरण में नजर न आया। अल्लाह तो फरमाए तहां खे इन जी ॼाण न आहे मां अल्लाह वटि खाइण बीहता वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवातन बल अहयाउन इंदा रब्बिहिम युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़ल व यस्तबशिरून बिल्लज़ीना लम यल्हक़ू बिहिम मिन खल्फिहिम अल्ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ॾाढा खुश भी हिन गम भी कोन थन गणती भी कोन थन मज़ा ई मज़ा ये इन्हीअ ते हलियो ईंदुमि त वरी तंहिं मञा ॿिए हंधि हलियो वेंदो बाईपास सां हलां थो मोटरवे रोड सां सम्झो जल्दी थो करे वठां समझो क्यों मदीने के मीर जा परवानो पाक नबी के बचन जा आशिको बुधा बुधाओ उन हुसैन करबला में 72 कोहाए भी नमाज न छड़ी छजई अजय ने खां पुछा कर तो मौली साहब पिया तो चर्च तक घुमा तो अर्श यार कसम तो अल्लाह जो जेको चर्च पियंदो वो नवाब शाह जी रेलगाड़ी ते हूंदो या पटरी हेठां हूंदो कुझु त ॻाल्हायो पिया तो चर्च ते मला घुमा तो अर्श चर्च पियंदे तू अर्श घुमदे मवाली हा पीतऊं चर्च हिकिड़े सूटा घणा भरिया हिकु घट हा जेको ड्राइवर हो उनखे खणी पीतल अॻियो अचे तो ट्रैक्टर ब स्कूटर वारा हकीकत में होया ब स्कूटर पोइ जो सदा ट्रैक्टर थे ख्याल कजा लेटू बहिन जे बाबा को मसलो कोनी ट्रैक्टर कोनी स्कूटर आ ब स्कूटर गड के उठा जन मां विचो पर पाई होयो ट्रैक्टर पर हे तारा नशे में धुत तो हाने ट्रैक्टर के स्कूटर करे नंढी मर्जी स्कूटर के ट्रैक्टर करे नंढी मर्जी छो त इनन के पीतल सरती पोइ जो यार ख्याल कजाई हाने स्कूटर काडे ट्रैक्टर काडे आया जो दिए जो लगन ट्रैक्टर के पई किरिया फाको दे कोई जो संदा माराए छने ट्रैक्टर वाले अग में ब्रेक दी ते किची में पौधा जो पाकिस्तान जो कानून आ नंढी गाड़ी वारो पाण हणे भी वडी वारो चटी भरी ओ कोई जो संदा माराए न छने जड़े माखे कई खबर विच में ले भागा खट बधी ए पियंदा नशा चरस भंग को वतना साहबा जो गिलाऊं गारियूं तो इन मानू जो क़यामत शाह शर थीदो ये हुसैन जा आशिक मोजो पाक अली तो फरमाए जड़े जगह ते नशे वाली शे हारी वने भंग हारी वने चरस हारी वने उन जगह तो गाह जमे मां अली उन पंजे घोड़े के भी न खाए जी अली पाक जो अली जी सवारी भी यारात में खत्म कया उन सहाबा जी सारे जो जिक्र भी कुरान में थी वल आदियात ज़बहन सुभान अल्लाह ढरिया والعاديات ذبحا فالموريات قدحا فالمغيرات صبحا فأثرن به نقعا فوسطن به جمعا। अरे छो इनन ते बिगड़े वेठो आहे त पाक मोहम्मद करीम जा प्यारा आहिनि इनन जी सारे जो जिक्र भी कुरान में तो सुभान अल्लाह मदीने जे
मीर जा परवानो बहरहाल मौजू के खोटाइण की कोशिश तो क्या वो सोनो हुसैन करबला के मैदान में वाह जो मनायो थई अली असगर भी कुर्बान थियो अली अकबर भी कुर्बान थियो कासिम बकरो भी शहीद थियो मथे तके जमे तो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मौला बच्चा भी तोड़े ना हाथ वर्दू भी तू थो वने हुसैन के तुजी रजा दे राजी रहणो आ तो वाह हुसैन तुजी अजमत सलामा चौनस का हुसैन जा हुबदार सदाइण वारा असांजे हुसैन खटियो हारायो नहीं अब तव्हां छा था चओ हुसैन ने खटियो या हारायो न था ॻाल्हायो तव्हांजे इलाइक़े में नवाब शाह सकरन जे इलाइक़े में जेको खटे वेंदो आहे पोइ तव्हां उन लाइ हाय हाय कंदा हो वाह वाह सची ॿुधायो इन्हनि चरनि खे केरु सम्झाईंदो जेको सीनो भी पंहिंजो मुंहुं भी पंहिंजो कुटे था चवनि हाय हुसैन अरे चरियो हाय जे लाइक़ त यज़ीदी लश्कर हुसैनी लश्कर वाह वाह जे लाइक़ हारायो उन्हनि क़यामत ते उन्हनि खे थुकूं भी लॻंदियूं तो हिन में खटियो आहे क़यामत ते जो हुसैनियत ज़िंदाबाद जा नारा लॻंदा रहंदा मुझे मुर्शिद हुसैन खटियो आहे जेके चवनि था हुसैन खटियो आहे उहे चवनि वाह हुसैन जिनजो नज़रियो आहे खटियो आहे उहे चवनि वाह हुसैन अञा आवाज़ धरो आहे तव्हांजे ॻोठ ताईं आवाज़ पहुचाइण थो घुरां तूं बि चओ त मां बि चवां वाह हुसैन मां बि छो न चवां वाह वाह इमामा वाह वाह इमामा सैयदा हुसैना हुसैनी ॻाल्हाइनि वाह वाह इमामा सैयदा हुसैना जियारो तो रत गई नाने जो दीना तो कुर्बान बचड़ा गया तो सरवर तो कुर्बान बचड़ा गया तो सरवर सैयद शहजादा असगर अकबर सैयद शहजादा असगर अकबर घोरा दीन तो अहल बैत आए घर घोरा दीन तो अहल बैत आए घर किस करबला जो आहे मुबीना वाह वाह इमामा सैयदा हुसैना जियारो तो रत गई नामे जो दीना के दीन मुफ्त में मिलियो आहे असां वटि क़दुरु कोन्हे जेका शइ मुफ्त जी मिलंदी आहे न उन शइ जो क़दुरु न हूंदो आहे अब ईअं आहे की न कोन हिकिड़ो नौजवान बाज़ार में वञे मज़दूरी करे सॼो ॾींहुं तगारी खणी शाम घर वञण जिस्म मां शाम जो 500 जो नोट मिलेसि वीचारो मस खुले कराइण ते बि दिलि न घुरंदसि पर जे इहो 500 जो नोट पंहिंजे पुट खे ॾींदो ही 5 मिंटनि में 7 पुड़ी जे ॻोठ में खपायूं हलियो ईंदो छो त अबे जी महिनत हुई पर जॾहिं छोकिरे खे सॼो ॾींहुं मज़दूरी कराए 500 शाम जो मिलनि मजाला जो खुलिया कराए जो ते पंहिंजा घरवड़ा त छो खुलिया कराए हो अबे जी महिनत हुई की मेहनत तो दीन तो असांजी मेहनत सां न आयो आहे दीन सहाबा अहल बैत जी मेहनत सां आयो आहे ऐं कुर्बानी उन्हनि जी वॾी आहे क़दुरु बि उन्हनि खे दीन जो आहे तो असांखे दुनिया जो क़दुरु पैसे जो क़दुरु दौलत जो क़दुरु पर उन्हनि खे दीन जो क़दुरु हो ख़ुदा जो कसम दीन जे करे मासूम कुहायूं पंहिंजूं जानियूं बि क़ुर्बान कयो जो क़यामत ताईं तो वाह वाह जा नारा पिया लॻनि जे तो अमर खातून जन्नत तुझी मोदी अम्मा कावड़ भी चले थुक थी छोरा लख लानती पी जो हेड़ो थी ते हेड़ो थियो वत भी गान पुत्र भी एड़ा थी ना अम्मा जी जोड़ो पीरियड दी ते शागिर्द ओड़ा त्या हुसैन जी अम्मा बच्चन के लोरी दे त कुरान पढ़े तो अमर खातून जन्नत मिठी निठी लोली यासीन ताहा मज़हाजी मल्हाई तुझी जल अमर जी तू झोली मल्हाई तुझी जल अमर जी तू झोली कामयाब थी वहे दिलारा तारायना वाह वाह इमामा सैयदा हुसैना जियारो तो रत गई नामे जो दीन अरे भिटाई घोट भी चवे तो करबला जे पिण में खीमा खोड़िया
सामो जुबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसीताऊं करार जो करबला के मैदान में उन जवान जो ते भी नमाज याद एरो शिमर बेईमान खंजर रखी सोने हुसैन जे सीने ते आयो हुसैन सही लत है वनी परे करियो तो त शेर जा पुत्र भी शेर हुंदा आहिनि बहादुर जा बच्चा भी बहादुर या जो अबो भी बहादुर नानो बहादुर जो सरदार हो परे जो के त परे को ये शिमर बाम दी तो तवे हुसैन माफी घरे त माफी जाए हुसैन फरमाए तो शिमरा तू मुके नथो सुनाने मन के रहा मुजो अबो अली जी नानो मोहम्मद जी मां फातिमा गुजारा असा सैयद जो यो शेवा ना है जो फांसी वठो लड़ते लड़ते मरी वींदा पर हार न मनीदा हार न मनीदा जे छो परे जो थी के हिन टाइम ते मुजो नानो जुम्मे जो खुतबो पढ़दो हो जालिम परे थी त मां नमाज पढ़ा शिमर बेईमान जो हुसैन किए नमाज पढ़ंदे पानी न दीदो मां बगैर वुज़ू जे किए नमाज पढ़ंदे अली असगर पानी जला तड़पंदे तड़पते शहीद थियो न जालिम के पानी न दे तो के नमाज ला किए पानी दीदो कोन दीदो माई हुसैन फरमाए तो बेईमान तो के पतो नाई मुझे सीने में कुरान थई अल्लाह तो फरमाए फतयम्ममु सय्यिदन तय्यबा जाते पानी न मिले पाक मिट्टी साथे में करे नमाज पढ़न तहां जो कम तहां की नमाजन के कबूल करे जन्नत ॾियण मां अल्लाह जो हुसैन सही करबला में तयम्मुम करे नमाज पढ़ी तो असां भी पढ़ूं या छॾियूं ॻाल्हायो साईं टाइम आहे कुछ साईं कुछ मिनट अल्लाह अॼु त साईं शफ़क़त जा दरिया ई वारसी अल्लाह सल क़यामत ते अहिड़ी मोहब्बत नसीब करे आमीन अब जे पानी न हुजे त पोइ तयम्मुम करे भी नमाज ॻाल्हायो त सही आहे पढ़जे या छॾिजे तो इंशाअल्लाह तयम्मुम करे भी नमाज पढ़ना एकड़ो मौली साहब वाइज को करे सियारे जी मौसम में सर्दी असां दे जाम हुंदी आहे तव्हां दे बड़े घट बलूचिस्तान जो इलाको सर्दी थी सर्दी मौली बेचारे वाइज को पानी न हुजे तो तयम्मुम भी करे हमारा के बीमारी ही सुबह की नमाज न पढ़नी चंगन भलन में या बीमारी आई अल्लाह सले ने बीमारी का निजात दे आमीन घरवारी के चे गाल बुध रात मुल्लो ॾाढो सोणो आहे चे उन जो तो पानी न होजे तो तयम्मुम करे थधे पानी सां मां वुज़ू नथो कयां बीमार तो थी पवां सो मां तयम्मुम कंदुमि घरवारी कुछ ठीक है अल्हम्दुलिल्लाह हो नमाज़न ही ॾाढी ख़ुशि थी त नमाज पढ़ंदो चे मौली साहब इहो मिठो जेको सुबुह जी नमाज पढ़ंदो मुझे मिठड़े नबी फरमायो अल्लाह उन जे चेहरे में नूर अता फरमाईंदो रिज़्क़ जी तंगी भी ख़त्म थी वेंदी सुबह जो आज़ान मिली है भी उछो घरवारी के चिंगला दे खबर तयम्मुम कया का कचड़ी भित चे कचड़ी भित अंदर बोरची में पोरची बोरजी कचो ठहियल आहे ओॾे वञी तयम्मुम कर हे जो वियो त कुदरत अल्लाह जी असांजे वरी इलाइक़े में आज़ान हेॾो आज़ान शुरू थींदी बिजली वारा भी महिरबानी करे पटण बंद अंदर जो वीचारो वियो तयम्मुम जी नियत सां को तव ऊंधो पियो उन सां तयम्मुम करे हलियो आयो नमाज़ भी घर में पढ़ी देखो घरवारी के सॾ कई घरवारी के ॾिस चेहरे ॾे निहार त साईं नूर आयो आहे घरवारी जो सही आहे मूंखे ख़बर न आहे राति के मुले खां पुछी आहे त नूर जो रंग अछो आहे या कारो बहरहाल अटकलूं कंदो त कोई हशर थींदो अल्लाह अटकल खां बचाए अल्लाह पक्को निमाज़ी करे आमीन त मुझे पाक हुसैन करबला में मिट्टी सां तयम्मुम कयो तयम्मुम करे वरी मैदान ते निकरी आयो चओ न सुभान अल्लाह उते हकल ॾेई चवे तो मुझे अबे अलीअ सां मोहब्बत करण वारो मुझे नाने मोहम्मद ते कलमे पढ़ण वारो मां हुसैन सां मोहब्बत करण वारो मां वांगुरु कटजी वञो मरी वञो पर नमाज़ न छॾिजो पंहिंजनि आशिक़नि खे खुतबो थो ॾे चओ न सुभान अल्लाह तो उन्हनि खे लज अचणु खपे हुसैन जा आशिक़ सॾा आहिनि हैदर जा मुरीद सॾा आहिनि नमाज़ न पढ़नि तो हैदरी न आहिनि हुसैनी न आहिनि त हुसैनी नमाज़ी हर मैं मूसा मोहब्बत करण वारो कटजी वञो मरी वञो पर नमाज न छॾिजो मां वञा तो तूं असां नमाज पढ़ी मस्जिद जे छत जे अंदर हेठों गर्मी को बचाव जे करे ऐं पखे जेके वण जी शाम ते पर मुंहिंजे हुसैन करबला में ततल वारी ते नमाज पढ़ी थी वरी के चवण वारे जो न मस्जिद में न मंदर में
आखिरी वादा खत्म तो क्या बस न मस्जिद में न मंदिर में न बैतुल्लाह के दीवार नमाज अश्क अदा होती है तलवारों के साए देखो एक करबला की खाक एक करबला की खाक इस एहसान को न भूल तड़पी है कुछ लाशें जिगर गोशे बतूल अली असगर को तड़पे अली अकबर को तड़पे कुर्बान वञा वॾे भाउ जी निशानी कासिम 72 लाश अखियुनि सां ॾिसे थो पर पोइ बि हुसैन खे निमाज़ या सैन सदे में ज़ालिमनि पोयों